अब न मिलेंगे किसी से हम, छानी थी दिल में अब न मिलेंगे किसी से हम, पर क्या करें कि हो गए नाचार जी से हम। कचहरियों जीवन भाई सां थियूं, चंदर सां थियूं, जी सही, गौर भगत सां थियूं, जी सही, ऐं उन वक़्त जा जेके तमामु वॾा बयान उन सां थियूं, जी सही, उन्हनि जे मुताबिक़ असांजे ॿुधण ऐं ॾिसण वारनि खे घणो करे कौन भगत पीरान पीर दस्तगीर जी तारीफ़ कंदो, शाह अब्दुल लतीफ़ जी तारीफ़ कंदो, बुला शाह जी तारीफ़ कंदो, बिट शाह जी तारीफ़ कंदो, पर ईअं कंदो जो गोड़ा अखियुनि में अची वञे। बाक़ी जीवनी रही वाह माई वाह कलाम सिंध में उन टाइम ते कजाईंदी तो माई जी अदायगी अहिड़ी हूंदी जो जेका तारीफ़ कजे तो हिन महिल घटि आहे। एतिरी जन हुनजी आवाज़ में कुदरत जा वरी क्यों लंदो चंदुर सां गॾु मूं कई कचारी किथे किथे सखर वर्षनि में फंक्शन में मिड़ी ॻाईंदा हुआसीं। पोइ हिकिड़े हंध अची वियो जुगलाण सुराणे इते कुझु कलाम अहिड़ो ठाहियूं जो माण्हू ख़ुशि थियनि कि अहिड़ा माण्हू हुआ जिन्हनि खे जन ॻाइण मां कुझु लज़त ईंदो हो कि अहिड़ा हुआ जिन्हनि खे इन सां वास्तो ई कोन हूंदो हो। पोइ असां ॻायो छा चओ भला तव्हांखे छा खपे, गुल खपे, गुलशन खपे, बाग खपे, बागीचो खपे, ज़र खपे, ज़ेवर खपे, गिल्म खपे, गालीचो खपे, चओ भला तव्हांखे छा खपे, इहो कमु सुठो आहे। पोइ वरी रोशनारा बेगम महराज अल्लाह उनके बेश नसीब करे, बाक़ी ॻाइण में औरतुनि में अहिड़ी पैदा कान थी जिनजो अब्दुल करीम खान प्रोफेसर पाण उथी हिनखे नज़र न थी एॾे जे गले में कुझु कुदरत वो चवंदी मैं तो इस काबिल हूं नहीं, कहीं तुमको अल्लाह ने सब कुछ दिया तुम्हारे आवाज में, जो तुम गाती हो इस वक्त कोई गाने वाली नहीं गाती। देखा तो सलामत से जाकर बाबा मटा दी इतनी शादी तो सब धन ज्ञान गए सब जारी जो सलामत से जाकर मुलाकात में वहाँ पुछण थो घुरां जी तो बुरहान ने खां कई कुझु रिकॉर्डिंग कंपनियूं हिते कराची में जी ईगल कंपनी हुई और नेशनल कंपनी हुई, हिजमास्टर वए इहो तो वॾो कंपनी हो। बाक़ी रिकॉर्डिंग जेका थी हिजमास्टर वाइस जी जीवनी ऐं चंदुर असांजी रिकॉर्डिंग थी रॉयल होटल में मशीन लाहौर खां घुराए पोइ हुते रिकॉर्डिंग थी। पहिरीं रिकॉर्डिंग हुई खुदा आहे मोहम्मद जो मोहम्मद जी खुदाई आहे, खुदा आहे मोहम्मद जो मोहम्मद जी खुदाई आहे, मोहम्मद जी ज़मीन और आसमान ताईं रसाई आहे। सिंध जो नायाब खज़ानो। तंहिंखां पोइ इहो रिकॉर्ड शायदि अवां जो ॿुधल बि हूंदो तूं यादि करी या न करी ऐं यादि कयां थी लाइफ जे साम्हूं वेठी परसराम जी आहे शायर मूंखे 3 सेकंड बाक़ी रिकॉर्डिंग में हा मूंखे चई यादि केरु तो कंहिंखे करी थो अल्लाह तूं यादि करी न करी ही बंदो ख़ासि तौर ते यादि करे
मूं अचण सां तव्हां शर्त कयो त के बाबू सारे न थियो ऐं के नफ़्स लम्हा यादि करे या न करे यादि करे ऐं गुलाम सिंह साहिब जो ॻायल नग़मो अव्हां जे साम्हूं असांखे हींअर नौजवान फनकार जेको रेडियो तां ऐं टीवी तां सुठो नग़मो ॻायो गफ़ूर गुल ऐं इहो नग़मो हो जेको 1945-46 में असांजे बुज़ुर्ग फनकार गुलकार गुलाम सिंह साहिब ॻायो कहिड़ा ख़ानदान जो वॾा वॾा गवैया ऐं कलाकार गुलकार उन्हनि वटि रहंदा हुआ उन्हनि संभाल कई मीरपुर में गुलाम रसूल शाह आप आशिक़ी रहंदी बल्कि उनके पहली भी उन्हें इंसान पहले नंबर औकरनाथ टियों नंबर नारायण राव व्यास चौथो नंबर असांजो सिंध जो ॾिनो मुनारी हूंदो अलादीन मुनारी मार्केट में थी पाकिस्तान थियो कलकत्ते में रिकॉर्ड तैयार थी वो मार्केट में अची न सघे जॾहिं एकता फिल्म ठही हुई त इहा उर्दू में बि ठही हुई ऐं सिंधी में इहा फिल्म एकता कंहिं प्रोड्यूस कई कंहिं ठाही हा साईं इहो निज़ामानी जो करीम बख़्श नवाज़री जो तव्हां सुञाणंदा हूंदो घणो इन पाण प्रोड्यूसर पाण हो असिस्टेंट हो गुलशन सूफ़ी ॿियो सिकंदर साहब हो इन्हनि जॾहिं वाड़िया बोलटून में उते इनकी शूटिंग लगी कुछ बाहर भी आउटडोर भी था याद करी या न करी याद करो याद करो रंग जर्द अखियों आलियों तुम आहल बनती रंग जर्द अखियों आलियों तुम आहल बनती अब न मिलेंगे किसी से हम जानी थी दिल में अब न मिलेंगे किसी से हम पर क्या करें कि हो गए नाचार जी से हम तव्हां कचहरियूं जीवड़ीबाई सां थियूं चंदर सां थियूं जी साईं कंवर भगत सां थियूं जी साईं ऐं उन वक़्त जा जेके तमामु वॾा ॻाइणा उन सां थियूं जी साईं उन्हनि जे मुताबिक़ असांजे ॿुधण ऐं ॾिसण वारनि खे घणो करे कंवर भगत पीरान पीर दस्तगीर जी तारीफ़ कंदो शाह अब्दुल लतीफ़ जी तारीफ़ कंदो बुला शाह जी तारीफ़ कंदो भिट शाह जी तारीफ़ कंदो पर ईअं कंदो जो गोड़ा अखियुनि में अची वञे बाक़ी जीवनी भाई वाह माई वाह कलाम सिंध में उन टाइम ते कजाईंदी
तो माई जी अदायगी अहिड़ी हूंदी जो जेका तारीफ़ कजे तो हिन महिल घटि आहे एतिरी जन हुनजी आवाज़ में कुदरत क्या वरी क्यों लंडे चंदुर सां गॾु मूं कई कचारियूं किथे किथे सखर वर्षियुनि में फंक्शन में मिड़ी ॻाईंदा हुआसीं पोइ हिकिड़े हंधि अची वियो जुगलान सुधारे इते कुझु कलाम अहिड़ो ठाहियूं जो माण्हू ख़ुशि थियनि के अहिड़ा माण्हू हुआ जिन्हनि खे ॻाइण मां कुझु लज़त ईंदो के अहिड़ा हुआ जिन्हनि खे